दोस्तों लास्ट टाइम हिकिड़ी वीडियो ठाही हुई एनक्लेक्स जे बारे में, जेको अमेरिका जो टेस्ट हो उनजी प्रिपरेशन जे बारे में। त कराची में हिकिड़ो इदारो आहे उहो प्रिपरेशन कराईंदो आहे हुनजी, ऐं छाकाणि त कुझु रिस्ट्रिक्शन जे वग़ैरह करे उहा डिलीट करणी पई। अॼु तव्हांखे हुन जे बारे में ब्रीफिंग ॾिबी ऐं असांजो हिकिड़ो इवेंट बि आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारिबो। ही सर अहमद आहिनि जेको असांजा टीचर आहिनि, तमामु बहितरीनु ऐं ज़बरदस्त टीचर आहिनि। इन खां अलावा ॿिया बि दोस्तनि सां तव्हांजी मुलाक़ात कराइबी। साईं ही मैडम गुलशन आहे जेका आगा खान में पंहिंजे वार्ड जी इंचार्ज बि आहे, तमामु बहितरीनु नर्स आहे जेका आगा खान में कमु कंदी आहे। उनखे अलावा काफ़ी सारा ॿिया दोस्त बि आहिनि ऐं मस्तियूं मज़ाक हिन सां गॾु हलनि पियूं ऐं प्रोग्राम बि अॻिते हलंदो हले। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एनक्लेक्स जेको आहे नर्सिंग जो हिकिड़ो एग्ज़ाम आहे जंहिंजो नालो आहे नेशनल काउंसिल लाइसेंसर एग्ज़ामिनेशन। जेके नर्स इहो एग्ज़ाम पास कंदा आहिनि उन्हनि खे अमेरिका में जॉब मिलंदी आहे। दोस्तों हिन सां गॾोगॾु इवेंट जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं। हीअ असांजी फैकल्टी आहिनि जिन सां गॾु तस्वीरूं हलनि पियूं ऐं हिते अचण वारो आहे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, त उनखे बि जेको आहे सो ॾिसी था वठूं, उन जी तक़रीर ॿुधंदासीं। त दोस्तों हिन सां गॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको इदारो आहे ही CISD कॉलेज ऑफ इंटरनेशनल स्किल डेवलपमेंट जो हिकिड़ो इदारो आहे जेको पढ़ाईंदो आहे। जेको हीअ असांजो फैकल्टी सर मज़हर ऐं दामन अली आहिनि ऐं इन सां गॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन इदारे में जेका असां पढ़ाई कंदा आहियूं उनजी जेका फ़ीस आहे उहा 50,000 रुपया आहे। ऐं उन सां गॾु जेका फैसिलिटी हे ॾींदा आहिनि उहा इहा आहे जो हिते यूवर्ल्ड हिकिड़ो एक्सेस आहे, सॉफ्टवेयर आहे जंहिंजी सब्सक्रिप्शन अगरि तव्हां ॿाहिरां वठंदो त तक़रीबन उहा 1.5 खां 2 लख रुपए जी आहे, लेकिन हिते असांखे उहा 50,000 जे अंदरि मिलंदी आहे। उनखां अलावा हफ़्ते में 4 ॾींहं क्लास हूंदा आहिनि, फिज़िकली क्लास जंहिंमें ख़मीस जुमो छंछरु आर्चर जो क्लास हूंदो आहे। तमामु बहितरीनु ही इदारो आहे। जेकॾहिं असां प्राइवेटली कंदासीं त हिते तक़रीबन असांजो 5-6 लख रुपया ख़र्चो थी सघे थो। हीअ मिस्टर फयाज़ अली दामन अली साहब हुया, ईअं अयाज़ चांडियो साहब हुयो, ईअं दोस्तनि सां तव्हांजो अञा तारुफ़ कराइबो। इहे महिमान बि अचनि पिया आहिस्ते आहिस्ते। दोस्तों हिन सां गॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नर्सिंग जो जेको वैल्यू आहे ॿाहिरि मुल्कनि में तमामु घणो वधंदो पियो वञे। एनक्लेक्स खां अलावा जेकॾहिं तव्हां दुबई वञणु चाहियो त उते DHA क्लियर करिणो थो पए। ऐं उनखे अलावा ऑस्ट्रेलिया में बि ही एनक्लेक्स अगरि पास हूंदो तव्हां ऑस्ट्रेलिया वञी सघो था, कैनेडा वञी सघो था। ऐं उन खां गॾु जेको आहे OET ऐं IELTS जो हुजणु ॾाढो लाज़मी आहे। ऐं हीउ इदारो जेको आहे पूरो मुकमिल अमेरिका जी इहा जेका टेस्ट आहे उनजो हिकिड़ो ज़बरदस्त तरीक़े सां हीउ पढ़ाइनि पिया असांखे। ऐं पढ़ाइण खां अलावा हिननि जो जेको माहौल इन्वायरमेंट आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं छाकाणि त हिते ग्रुप स्टडी वग़ैरह थींदी आहे, ऑनलाइन सिस्टम आहिनि घणा सारा। दोस्तों पढ़ाई सां गॾु CGNFS असांजा डॉक्यूमेंटेशन होता आहिनि उहो बि इहे पूरा करनि पिया। दोस्तों हिन इदारे में अगरि तव्हांखे एडमिशन वठणी हुजे त हुन में लोकेशन वग़ैरह या हिननि जो कॉन्टेक्ट नंबर विझी छॾींदुमि। अगरि तव्हां वठणु इंट्रस्टेड हुजो त तमामु सुठी फैसिलिटी आहे, तव्हां फैसिलिटी मां अवेल करे सघो था। ऐं इहो ॿुधाईंदो हलां त अमेरिका में नर्स जी जेका सैलरी आहे 18-20 लख रुपया आहे, उन खां मथे बि आहे ओवर टाइम वग़ैरह इहे जेके शयूं थियूं। ऐं ॿाहिरि मुल्कनि में लंडन अमेरिका ॿिया बि मुल्क ते सुठी सैलरी था सभु वेई आहे। मैडम कोमल आहे जेका इंचार्ज आहे, तमामु ज़बरदस्त हिननि स्पीच कई आहे हिते। Assalamu alaikum, good morning everyone. This is Komal Ali. I'm NCLEX in charge here in Karachi campus. I would दोस्तों हाणे गुलशन अचे पई जंहिंसां असांजी पहिरियों स्टार्टिंग में मुलाक़ात थी। तमामु घणो कॉन्फिडेंटली उन्हनि बि तक़रीर कई तमामु बहितरीनु तरीक़े सां। and a very good morning to all of you. My name is Gulshan Faraz and I'm working as a clinical nurse specialist at the Aga Khan University Hospital. It is an honor for me to be part of this NCLEX training program. ही शाहिद भाई आहे जंहिंसां मुलाक़ात थी। थोरो तकिड़ो हलूं था छाकाणि त वीडियो ॾाढी लेंदी थी वञे। हिनमहिल PNC जा पाकिस्तान नर्सिस काउंसिल जा काफ़ी सारा मेंबर्स आहिनि, हुन सां गॾु टॉक हले पई असांजी मैडम जी ऐं काफ़ी सारे असांजे फैकल्टी मेंबर्स जी। त ईअं ई दोस्तों अञा प्रोग्राम हले पियो। प्रोग्राम सां गॾोगॾु वरी तव्हांखे अॻिते ॿिया बि ॾेखारींदा। ही फयाज़ साहब असांजे बैक साइड ते आहे, हीअ अयाज़ चांडियो साहब बि आहिनि, तमामु बहितरीनु हिकिड़ा असांजा दोस्त आहिनि ऐं मस्तियूं मज़ाक हलनि पिया। दोस्तों इंजॉयमेंट तमामु ज़बरदस्त आहे। तव्हां हिते ईंदो तमामु घणो सुठो इंजॉय कंदो। तव्हां ही दामन अली आहे। हाणे रुगो फ़ोटो सेशन हलनि पिया, जेको जंहिंखे नज़र अचे थो सेल्फियूं बेल्फियूं पंहिंजो हणाए थो। हाणे से पंहिंजी क्लास में अची वियासीं, मानी जो प्रोग्राम थी वियो। हिते रिफ्रेशमेंट में असांखे ॾियनि पिया हिकिड़ो उन्हनि पैकेट ॾिनो आहे। पैकेट जे अंदरि कुझु शयूं हुयूं। हाणे ही तकिड़ो हमरा बि अची वियो, छाकाणि त ही तव्हांखे ऑलरेडी ॿुधायो वीडियो शॉट करणी आहे। हाणे मैडम गुलशन अची विया आहिनि, व्यूज़ ॿुधूं था त मैडम कड़ा हाल वाल करे थी। I would like to motivate all the nurses who would like to go abroad. This is a great opportunity for all the healthcare professionals, especially the nurses who would like to go abroad obviously. So PEEF जो है वो एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी देता है जहाँ पर आप NCLEX की तैयारी कर सकते हैं और सॉफ्ट स्किल्स की ट्रेनिंग कर सकते हैं. Other than her, our overall faculty, they guide us very well for about soft skills and NCLEX and